अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ठीक ठाक खैरियत सां हूंदव। साईं हूअं न त तव्हांखे अमेरिका में वेदर की अपडेट ॾींदा आहियूं, उतां जूं बारिशूं ॾेखारींदो आहियां। पर अॼु साईं कराची पहुतासीं। कराची में जॾहिं मींहं जा वसकारा ॾिठमि, सफ़ा मींहुं लिस कयूं बीठो आहे, सफ़ा सफ़ा साईं, जाॾे काॾे वसकारो। पर हिते नज़ारा अलॻि आहिनि। हूअं न त छतिन खे छापर चाढ़ींदा आहियूं, हिते रक्षन खे छापरा चढ़ला आहिनि। इहे नज़ारा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिते आहिनि। रोड रस्ता तव्हांजे साम्हूं आहिनि। छिक छिकां लॻी पई आहे। मौसम साईं सफ़ा लिस कयूं बीठो आहे कराची में। हाली ये वक्ती तकलीफ़ आहे साईं, रोड खोटरिया पिया आहिनि, मेट्रो सर्विस ठहे थी हिनजे करे। पर कंहिं वक़्त में साईं असां बि ईअं मोटरनि ते वेही मींहं में मज़ा कंदा हुआसीं। अॼु हिननि जी ज़िंदगी आहे, रब पाक पाण गाॾी ॾिनी आहे, पाण गाॾी में वेठा आहियूं। शबीर अली चए थो वापसि वञो। हा साईं वापसि वेंदासीं, पर छा कयूं, असांजी क़िस्मत वरी असांखे हिते रोके थी छॾे न, सिंधड़ी में। छा कयूं। हेठि तो पाकिस्तान में साईं हेठि राजा मोटरनि वारा जाम थींदा आहिनि हिते। कंहिंजी मोटर ख़राब, पलक में पाणी, आहे इहा बचड़ी साईं पंहिंजे बाबे सां। बाबो मींहं में बचायूं पंहिंजे बचड़नि खे वञे थो पियो। ईअं बि दिलि चयो अखियुनि जा अॻियो नज़ारा हुया, मां जो तव्हां दोस्तनि खे ॾेखारींदो वञा। शेयर बाबा हाणे शेयर जो हुको न घटि थींदो, पंहिंजो शेयर थींदो हले। निकितो मां जो थोरो कॉन्टेंट ठाहियूं, थोरो स्टोरियूं ॾिसूं माण्हुनि जूं मींहं में कीअं ज़िंदगानी हले थी पई। अल्लाह, हे अमेरिका में पाणी उॾारी ते मज़ो ईंदो आहे, पर हिते उॾारी ते भउ थो थिए, खॾो न हुजे। वाह वाह। असांजा घर वारा बि ॾिसंदा हूंदा, चवंदा हूंदा हे मींहं में हेॾे काॾे वियो आहे, छो निकितो आहे। हे स्टोरियूं ॾिसण जे लाइ निकिता आहियूं बाबा। अहिड़ी आहे अमड़ बचड़ी, कीअं पंहिंजे बाबे सां, अलाए भाउ अथसि बाबो अथसि, जेका हालत लॻे थी माण्हू जी। रोड रस्ता हिन मींहं में भञी पवंदा, वरी नवां टेंडर थींदा, वरी मज़दूरियूं, ठीका, माल, दशकुश लॻंदी, खपंदी, सिस्टम ई अलॻि आहे। हिन मींहं में वरी आशिकी जो पंहिंजो मज़ो आहे। आशिकी बसि साईं। हे बाक़ी जेको पोयों हमरा वेठो हूंदो आहे, हिन जा कपिड़ा सॼा आला थी वेंदा आहिनि। मोटर में वरी इहा ख्वारी थींदी आहे। आहे तव्हांखे ॾिसी साईं असांजा दोस्त मैसेज करनि था, माॾे अचु माॾे अचु। न साईं असां पंहिंजे कम सां निकितल आहियूं थोरो। वाह वाह। हलो बाबा, उस्ताद हे उस्ताद मूंखे लॻे थो ताड़म ताड़ी में आहिनि, इन करे पाण हिननि खां अॻिते निकिरूं। वालेकुम सलाम साईं। गूना गून लॻे थो क्लिफ्टन ॾे मींहुं जाम लॻो पियो आहे। बसि पाण जो अॻियां स्टाफ ईंदो। मौसम अपडेट साईं। कराची बाबा, हे कहिड़ो सफारी पार्क। हा तो साईं सिंधी असांखे साईं माशाल्लाह
हाणे मां मजबूर थी आहियां पंहिंजो चहिरो ॾेखारण जे लाइ। साईं दोस्तनि जा कुर्ब, हाणे बि हिकिड़ी गाॾी में दोस्त सुञातो, सिंधी कुर्ब सिंधी साईं, वॾी मोहबत कयूं था दोस्तो तां। लख थोरा। अमेरिका वेंदुमि हलियो मां जल्द, ख़बर ई न पवंदा। जीअं हाणे कराची में आहियां, कल्ह बहरेन में हुयुमि, ईअं ई भाउ मुंहिंजा सुभाणे ॿिए ॾींहुं वरी अमेरिका जी ॾिसंदव त भाउ अमेरिका वियासीं हलिया। हाणे निकितुमि मां जो थोरो नज़ारो त कयूं न, नज़ारो कयूं बि ऐं करायूं बि न। हिते अल्लाह इहे मज़ा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पाकिस्तान में। हल त सही साईं, छिड़काव कंदा। असांजो भाउ ॾिसंदो हूंदो, चवंदो हूंदो गाॾी ख़राब करे छॾियई, गाॾी वारा टायर आहिनि रोड ते हलण जहिड़ा, त हाणे असां छा था कयूं। वालेकुम सलाम साईं, वालेकुम सलाम। दुआयूं बाबा, दुआयूं दुआयूं दुआयूं। वालेकुम सलाम। शेर बाबा, शेर दी अञे 350। वाह, अॼु भला 500 के त धक हणां मां। शेयर कयो, 500 व्यूज़ खपनि बाबा, कुर्ब कयो। कराची, कराची में मींहं जी अपडेट, तव्हांजा प्री प्यारा हूंदा कराची में, जंहिं दोस्तनि जा दोस्त, उन्हनि खे नज़ारो करायूं कराची में। भाई इहा ॻाल्हि आहे त हिन मौसम में पकोड़ा हुजनि, को चांहि हुजे, को फुलकरियूं हुजनि। वालेकुम सलाम भुट्टा साहब, कुर्ब कुर्ब। 350 त थी वियो आहे त बसि तव्हां 350 ई शेयर कयो न, हाणे जो हाणे इहे 500 व्यूज़ थी वेंदा। हूअं न त अॻे न त मां लाइव घटि कयो हुअमि पोएं साल, हाणे हिन साल वरी छिके रखियो आहे न कांडो। इनशाला तव्हांखे लाइव पंहिंजी ज़िंदगी जे तजुर्बातनि सां साईं तव्हांखे मुस्तफ़ीद कंदासीं। असल में मां आयुमि साईं अवैस अली, हिकिड़ो असांजो प्यारो दोस्त, फ्रेश इंजीनियर आहे, UET लाहौर मां पढ़ी आयो आहे, ऐं माशाल्लाह कराची में हुनखे नौकरी मिली आहे। उन सां मां मिलण जे लाइ, चांहि जी चुस्की हणण जे लाइ निकितो हुअमि, ऐं हुनखे नौकरी कीअं मिली, छा थियो, सक्सेस स्टोरी जेके चवंदा आहिनि। का बि माण्हू चवंदा आहिनि तूं जे हेॾो मथो हणंदो आहे, माण्हुनि खे को फ़ाइदो थियो आहे। अॼु साईं ख़ुशी थिए भई जॾहिं हुन माशाल्लाह ॿुधायो पंहिंजी पघार हे हो, त साईं यार नौकरी मिली वई आहे। मां जो बाबा तुंहिंजो नसीब आहे, असांजो कुझु न आहे। हे साईं नज़ारा कराची जा। हल वाह, 400 शेर बाबा, बाक़ी 100 हेॾे त हेड़ा रक्षा सिर्फ़ु पाकिस्तान में। कीअं थेली लॻल अथसि, काठनि ते काननि ते ॿधल आहे। इहे मज़ा पाकिस्तान में बाबा, इहे अमेरिका में या दुनिया जी कंहिं ॿी कुंड ते तव्हांखे न मिलंदा, इहे पाकिस्तान में मिलंदा। अगाड़े त हिकिड़ी माई ॾिठमि मथे ते छापर पातियूं वञे पई मोटर ते वेठी, मां जो वाह अमड़ वाह। वाह साईं वाह। 425, बाक़ी 75। शेर बाबा, शेर थींदो हले। आहे कराची साईं, कराची बाबा, कराची में आया हूं। बहरेन बहरेन न आहे, पाकिस्तान, कराची पंहिंजो सिंध। हल वाह, 450 शेयर बाबा, बाक़ी 50 दोस्त शेयर करें, उन महिल साईं 500 व्यूज़। मौसम अपडेट, लाइव अपडेट कराची जी। कुर्ब कुर्ब दोस्तों, कुर्ब अदा। अल्लाह ख़ैर करे, एहतियात सां ड्राइव हले थी। वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी जे साम्हूं गुज़रदे, पाणी खे चीरींदे, ऐं हिन बरसाती मौसम में तव्हांखे लाइव अपडेट ॾियूं था पिया। वालेकुम सलाम, वालेकुम सलाम। जियो करेस बाबा।
संतोष लखनऊ को इंडिया को भी दोस्त ॾिसनि था। वाह वाह 450 यार लखनऊ वारा उस्ताद तू त शेयर कर त इंडिया में त ॾिसनि के दोस्त त असांजो कराची कीअं आहे। जीअं वालेकुम सलाम साईं वालेकुम सलाम। जाॾे काॾे घिमसरो थी वियो आहे। ॼाण अमड़ जो फोन आयो चई काॾे घुमंदो थो वते मींहं में। हे पाकिस्तान आहे। पाकिस्तान अमेरिका बहरेन का शइ न हूंदी आहे। मुश्किलात मसलो जाथे अचणो हूंदो उहो अची वेंदो बाबा। जेके ॾुखियाई तव्हांजे नसीब में लिखी उहा अची वेंदी। उन खां भॼो न, उनखे मुंहुं ॾियणु सिखो। अलाह ख़ैर कंदो। वॾी महिरबानी। कुर्ब मोहबतूं साईं। कराची साईं कराची मींहं में बरसात में तव्हांखे लेटेस्ट अपडेट। मुंहिंजा माइट ॾिसंदा हूंदा चवंदा हूंदा इन खे वेहणु कोन्हे आयो मस आहे वरी भॼी वियो आहे। छा कयां पंहिंजे डैडी खे त चयमि डैडी हल त हलूं क्लिफ्टन। डैडी चयो न मां न हलंदो। मां चयो ठीकु आहे बाबा। अरे असांजो साईं हिते हिकिड़ो प्यारो दोस्त रहंदो आहे। उन न हूअं न त साईं हिन मींहं में असांजे CM खे निकिरणु खपे आहे त कीअं रोड रस्ता आहिनि, छा हालत आहे शहर जी। नई हुकूमत आई आहे थोरो ट्राजो त करे आहे न। मथां कंदो बि हुजे वीचारो उहो बि छा करे न। वालेकुम सलाम साईं वालेकुम सलाम। कुर्ब अदा। मींहं ॾिसो था कंहिं महिल छिड़काव तेज़ी सां होॾे ॾेई थो वञे। हेॾे असां वारे हिन पासे ॾे घटि आहे थोरो। मींहुं छितो लॻो पियो आहे साईं। तव्हां ॿुधायो कहिड़े कहिड़े शहर खां ॾिसो था पिया था, कहिड़े कहिड़े तर खां तव्हां ॾिसो था पिया असांखे। मां त हिन वक़्तु कराची में मौजूदु आहियां जिते चवनि पिया त साईं तूफ़ानी मींहुं थो अचे मोकल कयो हीअं थी वेंदो हूअं थी वेंदो। मां 93 में पहिरियों दफ़ो अमेरिका आयो हुअमि। 93 में अॼु खां 40 साल अॻु में 30 साल अॻु में हिते असांजे वालिद साहब वठी आयो। वालिद साहब जो दोस्त हूंदो पीरज़ादो साहब रोहिड़ी खां। उन्हनि जी ऑफिस हुई सिविक सेंटर कराची। ओ चांहि बांहि पीआई ऐं मानी खाराई ऐं ॾाढो इज़त एतिराम सां असांखे प्रोटोकॉल ॾिनो। सिविक सेंटर कराची KDA। ओ रोड बि हाणे भञी पिया वरी नवां ठहंदा। बस साईं हाणे अलाह हिदायत ॾे गवर्नमेंट खे त हाणे रोड रस्ता को पक्का 1 नंबर ठाराए जीअं मींहं बीहं में न टुपनि। ॿुधव मींहं में टुटी था पवनि आवाम तकलीफ़ में टेंशन में। रोड त के माना पके वारा ठारायो। रोड ठाराइनि था पर कचा था ठाराइनि न टुटी था पवनि फौरन। वालेकुम सलाम साईं वालेकुम सलाम। ऐं कंहिं वक़्त में बसियूं हलंदियूं साईं। हाणे बसियूं बस नाले में बसियूं बचियूं आहिनि। असां ई कंहिं महिल अहिड़े मौसम में मथो हलो भाउ उॾारी थो वहे वाह। असां कंहिं वक़्त में हिन बसियुनि में साईं मथां वेहणु पसंदि कंदा हुआसीं। कंडक्टर खे चवंदा हुआसीं मथे वेही रहो छो त मथे जो कॾहिं कॾहिं किरायो बि न वठंदो लही वेंदा हुआसीं हलिया स्टाफ ते। इहे बि सीन कंदा हुआसीं यार। छा कयूं ग़रीब हुयासीं न, पैसा न हुया न बचाइण जे चक्कर में।
ईअं लही वेंदासीं। वालेकुम सलाम साईं। बस अदा साइड ते पहुचण वारा आहियूं। पंहिंजो पीरी प्यारनि जो ख्याल रखिजो। इंशाल्लाह जल्द मिलंदासीं। वेंदे वेंदे वीडियो के शेयर बाबा, शेयर थी वेंदो त मज़ो अची वेंदो। अल्लाह हाफ़िज़।